प्यारा शागिर्दो थार एजुकेशन यूट्यूब चैनल में भली कार आऊँ कृष्ण अल परमार। अॻी वीडियो में असां सिंधी 12 किताब जा सबक सतों जा लफ़्ज़ सूरत ख़ती में लिखण सिखिया हुआसीं। अॼु आऊं तव्हांखे लिखाईंदुसि सबक 8 जा लफ़्ज़ लिखण महिल मुंहिंजी वीडियो खे पाज़ कजो या बीहारजो त जीअं लफ़्ज़ तव्हां आसानी सां लिखी सघो। पोइ इहे साॻिए लफ़्ज़ बोर्ड ते लिखंदुसि ऐं तव्हां पंहिंजा लिखियल लफ़्ज़ हिन लफ़्ज़नि सां भेट कजो। जेकॾहिं तव्हां सही लिखिया आहिनि त शाबाश, ऐं तव्हां खां किथे का थोरी ग़लती थी वई आहे त सुधारे वठिजो। लफ़्ज़ में आवाज़ केतिरा आहिनि इहो बि तव्हांखे सम्झाईंदुसि। तयारु आहियो? शाबाश। इन लाइ तव्हां पेंसिल ऐं कापी खणो, लिखणु शुरू कयो। लिखो मैज़, ऐनक, मामी, मासी, ज़ैनब, ईद, टारी ॾिसो, बैत लिखो, सेठ अचे थो। हाणे इहे साॻिया लफ़्ज़ बोर्ड ते लिखां थो ऐं तव्हां जेके लफ़्ज़ लिखिया आहिनि इहे हिन लफ़्ज़नि सां भेट कजो। पहिरीं मूं लफ़्ज़ लिखायो आहे मैज़। मैज़ ॿ आवाज़ आहिनि, मैज़। हिजे थींदी मीम ये ज़बर मए, ज़े ज़बर ज़। सिर ते कीअं लिखिबो आहे? ही मीम ये ज़बर मए, ज़े ज़बर ज़, मैज़। मैज़ खां पोइ मूं लिखायो ऐनक। ऐनक टे आवाज़ आहिनि। हिजे थींदी ऐन ये ज़बर ऐ, नून ज़बर न, काफ़ ज़बर क। सिर ते कीअं लिखिबो आहे? ही ऐन ये ज़बर ऐ, नून ज़बर न, काफ़ ज़बर क। ऐनक खां पोइ मूं लिखायो आहे मामी। मामी ॿ आवाज़ आहिनि। हिजे थींदी मीम अलिफ मा, मीम ये ज़र मी। सिर ते कीअं लिखिबो आहे? मीम अलिफ मा, ही मीम ये ज़र मी, मामी। मामी खां पोइ मूं लिखायो आहे मासी। मासी ॿ आवाज़ आहिनि। हिजे थींदी मीम अलिफ मा, सीन ये ज़र सी। सिर ते कीअं लिखिबो आहे? ही मीम अलिफ मा, सीन ये ज़र सी। मासी खां पोइ मूं लिखायो आहे ज़ैनब। ज़ैनब टे आवाज़ आहिनि। हिजे थींदी ज़े ये ज़बर ज़े, नून ज़बर न, बे ज़बर ब। सिर ते कीअं लिखिबो आहे? ई ज़े ये ज़बर ज़े, नून ज़बर न, बे ज़बर ब, ज़ैनब। ज़ैनब खां पोइ मूं लिखायो आहे ईद। ईद ॿ आवाज़ आहिनि। हिजे थींदी ऐन ये ज़ेर ई, दाल ज़बर द। ही ऐन ये ज़ेर ई, दाल ज़बर द, ईद। ईद खां पोइ मूं लिखायो आहे टारी ॾिसो। टारी ॿ आवाज़ आहिनि। हिजे थींदी टे अलिफ टा, रे ये ज़र री। ॾिसो ॿ आवाज़ आहिनि। ॾे सो हिजे थींदी ॾे ज़ेर ॾे, सिन पेश सो। ही टे अलिफ टा, रे ये ज़र री, टारी। ॾे ज़ेर ॾे, सिन पेश सो, ॾिसो। टारी ॾिस खां पोइ लिखायो आहे बैत लिखो। बैत ॿ आवाज़ आहिनि। हिजे थींदी बे ये ज़बर बै, ते पेश तो। लिखो ॿ आवाज़ आहिनि। हिजे थींदी लाम ज़ेर ले, खे पेश को। ही बे ये ज़बर बै, ते पेश तो। लाम ज़ेर ले, खे पेश को, लिखो। बैत लिखो खां पोइ मूं लिखायो आहे सेठ अचे थो।
से ठो ॿ आवाज़ आहिनि, हिते थींदी सीनीअ से ठेपिष्ठो। अ चे ॿ आवाज़ आहिनि, हिते थींदी अलिफ सबर अ चेईए चे। थो हिकु आवाज़ आहे, हिते थींदी थेवाओ थो। सिर ते कीअं लिखिबो आहे? ई सीनीअ से ठेपिष्ठो सेठ अचे अलिफ सबर अ चेईए चे अचे थेवाओ थो सेठ अचे थो। हाणे तव्हां जेके लफ़्ज़ लिखिया आहिनि उहे हिन लफ़्ज़नि सां भेट करियो। अॼु असां सिंधी ॿाराणो किताब जा सबक़ 8 जा लफ़्ज़ सूरत ख़ती में लिखणु सिखिया आहियूं। ईंदड़ वीडियो में असां 9 सबक़ जा लफ़्ज़ लिखंदासीं। अॼु जी ही मुंहिंजी ठाहियल वीडियो तव्हांखे कीअं लॻी? जेकॾहिं पसंदि अचे त लाइक शेयर ऐं कमेंट ज़रूरु कजो ऐं मुंहिंजे अंथार एजुकेशन यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कजो। महिरबानियूं।